अस्सलाम वालेकुम। उम्मीद है खैरियत से हूंदो भई। प्रेस क्लब मटियारी जी बिल्डिंग ते हलंदड़ तकरार जो निबेरो साईं जलाल शाह जामोद वटि थी वियो। ॿई धुरियूं फ़ैसिले ते राज़ी खीरखंड थी वयूं। वधीक तफ़सील ॾिसंदा हिन वीडियो में तव्हांखे ऑडियो लिंक ते ज़मीर ख़ाशकली जो मौक़िफ़ ॿुधाईंदासीं। महिरबानी। ज़मीर साईं वेलकम थो चवां तव्हांखे संजा मोती में। ज़मीर साईं कल्ह जेको फ़ैसिलो राति थियो आहे साईं जलाल शाह जे तरफ़ां उनखे कीअं था ॾिसो ऐं सम्झो था त हाणे अवाम जे इश्यूज़ खे ध्यान में रखियो वेंदो न कि पंहिंजे पर्सनल मफ़ादनि खे ऐं मसइलनि खे। जी इमरान भाउ बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे। ॿ धुरियूं पाण में ठहनि थियूं। हिन फ़ैसिले जा मुंहिंजी नज़र में ॿ रुख़ आहिनि। हिकिड़ो इहो आहे त दोस्तनि खे ठाहिणो आहे त उन हिसाब सां तमामु बहितरीनु फ़ैसिलो आहे। ॿ धुरियूं जे ठही वियूं आहिनि पाण में, पंहिंजा इख़्तिलाफ़ ख़तमु करे साफ़ ई दोस्त अची विया आहिनि हिकिड़े लाइन ते, त बहितर ॻाल्हि आहे। इन खे वेलकम करणु घुरिजे। आऊं त वेलकम थो करियां। ऐं ॿी शइ इहा आहे त मिसाल जे तौर ते असीं सभु विढ़ूं था, असीं सभु ज़ाती इख़्तिलाफ़नि में था वञूं त उन में जेको बि नुक़सानु थिए थो सो असांजी पब्लिक जो थिए थो। असांजा जेके अवामी इशूज़ आहिनि उन्हनि ते थो फ़र्क़ु पए। उहे असीं सुठे नमूने या असीं महिनत सां या दिलचस्पीअ सां असीं हाईलाइट ई नथा करे सघूं। छो असांजो ज़हन हिकु ॿिए ॾांहुं हूंदो आहे, फोकस हूंदो आहे त आउं हुनखे नीची करियां, हुनजो फोकस हूंदो त आउं हुनखे नीची करियां। इन्हनि शयुनि में छा थो थिए त जेको अवामी इशूज़ आहिनि उन्हनि तां तवजह हटी वञे थो। हाणे अचूं था हिन फ़ैसिले जो जेको मुंहिंजी नज़र में ॿियो रुख़ आहे त इंसाफ़, जंहिं ते मूंखे पहिरीं बि इख़्तिलाफ़ हो, जंहिंजे करे मूं जनरल सेक्रेटरी वारे उहिदे तां रिज़ाइन लाइ पोस्ट बि रखी हुई। त उन ते आउं हींअर बि क़ाइमु आहियां त साईं हाजी जलाल शाह जामोद हिन फ़ैसिले में इंसाफ़ वारी तक़ाज़ा जेका आहे वरी बि पूरी न करे सघियो। मिसाल जे तौर ते आउं तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं सॼो ख़ुदि हर शइ ख़ुदि एमपीअ जे दौर में साईंअ जो 3 लख रुपयो चेक ॾिनल आहे शौकत अली मेमण खे, असांजे जेको चेयरमैन आहे, त मतिलबु त साईं ख़ुदि गवाह वॾे खां वॾो आहे त इहो प्रेस क्लब असांजो असांखे मिलणु घुरिजे हा। अच्छा, उहा इंसाफ़ जी तक़ाज़ा जेका आहे उहा कान पूरी थी सघी। जेको मूंखे ख़दशा हुआ, जेके मूंखे तहफ़ुज़ात आहे, उन्हनि ते अल्हम्दुलिल्लाह साईं बरक़रार रहियो आहे। ऐं साईं पंहिंजो जेको आहे ॿिनि धुरियुनि खे ठाहिण वारी जेका सुठी ॻाल्हि कई, पर फ़ैसिले खे साईं उन नमूने न करे सघियो। छो त साईंअ खे ईअं करणु घुरिजे हा त हीउ जेको आहे हिन में आउं ख़ुदि विटनेस आहियां त मूं चेक ॾिनो आहे शौकत खे, त हीउ प्रेस क्लब शौकत वारनि जो आहे, त इहा शइ क्लियर थियणु घुरिजे आहे। पर उहा शइ मुंहिंजी नज़र में कान साईं करे सघिया। ऐं बाक़ी आउं साईं जे हवाले सां सिर्फ़ु इन हिकिड़ी ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ रखंदो आहियां। साईं सां मुंहिंजा ज़ाती तहलकार सुठा आहिनि ॾाढा। साईं मूंखे लख इज़तूं ॾींदो आहे। आउं ईअं चवां त सभिनी सहाफ़िन खां वधीक जेको आहे मूंखे अहमियत ॾींदा आहिनि, मूंखे संदसि फर्ज़ंद पाण। पर आउं सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि ते थो करियां त साईंअ खे बजाए हिकिड़े ॿिनि माण्हुनि जो या महदूद करे छॾण जे पंहिंजे पाण खे, साईंअ खे वसी थियणु घुरिजे। साईंअ खे 50,000 माण्हुनि हिते या वोट ॾिना आहिनि, आउं ख़ुदि उन्हनि में शामिलु आहियां। साईंअ सां असां निभायो आहे इलेक्शन में। पहिरीं सॼी ज़िंदगी मूं मुखालफ़त कई, पर हिन इलेक्शन में साईंअ सां मूं ठीकु ठाक, साईंअ खे ख़ुदि ख़बर, साईंअ जे औलाद खे ख़बर, जेका साईंअ जी टीमूं आहिनि उन्हनि सभिनी खे ख़बर आहे त ज़मीर कीअं हलियो। उन खां पोइ साईं आउं ॾिसंदो आहियां त साईं इंसाफ़ वारे पासे साईं तक़रीबन न आहे बीहंदो। साईं वरी बि मसलत पसंदीअ जो शिकार थी वेंदो आहे, उन पंहिंजनि माण्हुनि ताईं महदूद थी वेंदो आहे। आउं अॼु बि साईंअ खे मशवरो इहो ॾींदुसि, मुंहिंजा इलाही साईं तव्हां क़ाबिल एतिराम आहियो, तव्हांजी इज़तूं आहिनि, पर जेकॾहिं तव्हां बजाए कुझु माण्हुनि ताईं महदूद था थियो त तव्हां थोरो पंहिंजो सियासत जो या तव्हां पंहिंजो जेको ज़ाती ज़िंदगीअ जो दाइरो वधीक वसी करियो। तव्हां मटियारी तेलके जे माण्हुनि ताईं अचो, तव्हां सभिनी जा जेके वोटर आहिनि रुगो 50,000 जेके तव्हांखे मिलिया आहिनि उन्हनि जा न, पर जेके ॿियनि मुखालफ़नि खया आहिनि उन्हनि खे बि तव्हांखे पंहिंजो करे इन्हनि खे 70,000 ताईं वठी वञणु घुरिजे। उहो तॾहिं थींदो जॾहिं साईं तव्हां यकमुश्त हिकिड़ी अखि ॾिसी सभिनी खे ॾिसंदा, कंहिंखे बि फ़र्क़ु न ॾिसंदा, हीउ मुंहिंजो पंहिंजो या हीउ मुंहिंजो धारियूं या हीउ मुंहिंजो, इहे शयूं तव्हांखे ख़तमु करणियूं पवंदियूं। छो त तव्हांखे अलाह साईं हमेशह इज़त ॾिनी आहे, पर हिन भेरे तव्हां ते 50,000 माण्हुनि तव्हां ते एतमाद कयो आहे। तव्हांखे 50,000 माण्हुनि जो थियणु घुरिजे ऐं पंहिंजे पाण जे फ़ैसिलनि में अच्छा जेका आहे उहा विल तव्हांखे आणणी पवंदी। छो त हक़ जेको इंसाफ़ फ़ैसिले जो अख़्तियार जेको आउं चवंदो आहियां उहो अलाह साईंअ जो अख़्तियार आहे। फ़ैसिला करणु अलाह साईंअ जे हथ हूंदा आहिनि, पर अलाह साईं वरी पंहिंजा अख़्तियार कुझु चङनि माण्हुनि जे हवाले कंदो आहे, जिन ते ज़िमेवारी हूंदी आहे त उन्हनि शयुनि खे बरक़रार रखनि, अलाह वारा जेके इंसाफ़ जा तक़ाज़ाऊं आहिनि उहे पूरियूं करे उहो फ़ैसिलो कनि।
साईं तव्हांखे फ़ैसिला ईअं करणु घुरिजनि। बाक़ी तव्हां मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम आहियो, क़ाबिल इज़त आहियो, तव्हां सां मुंहिंजो को बि ज़ाती इख़्तिलाफ़ कोन्हे। ऐं वरी बि इमरान भाउ तव्हांखे ॿुधायां त साईं हाजी जलाल शाह जामोट या उन जा फ़र्ज़ंद मूंखे आऊं जेको फील कंदो आहियां या मुंहिंजा ॿिया दोस्त जेके फील कंदा आहिनि त थी सघे ॿियनि सभिनी दोस्तनि खां वधीक मूंखे इज़त ॾींदा आहिनि। ऐं संदनि इलाही इज़त कंदो आहियां मुंहं ते बि, पर पुट बि, पोस्टुनि में बि। ऐं बाक़ी रहियो सुवालु जंहिं शइ ते उसूली इख़्तिलाफ़ आहे उन जी माण्हू ॻाल्हि करे सघे थो, हिन में इहा का वॾी ॻाल्हि कान्हे। माण्हू जेको उसूली इख़्तिलाफ़ आहे उन खे क्लियर रखंदो। बाक़ी रहियो सुवालु को बि इख़्तिलाफ़ कोन्हे, का बि ॻाल्हि ॿोल कान्हे। बाक़ी हीउ फ़ैसिलो मूंखे इन करे बहितरु लॻो त जेके ॿ धुरियूं छिड़ विछिड़ थियूं पियूं पाण में इख़्तिलाफ़ आहिनि ऐं उहे ख़तमु थी विया। हाणे सभु को पंहिंजे प्रेस क्लब जी जेका आहे उहा वञी तयारी करे, उहो पंहिंजे कम खे लॻे, उहो अवामी जेके कम आहिनि उन्हनि खे न छॾे। भाई मुंहिंजी जेका कमेटी ठहियलु आहे असांजी जेका प्रेस क्लब जी, उन जे फ़ैसिले सां आउं मुतफ़िक़ आहियां। जेको मुंहिंजे जेको सदर आहे मौजूदा अवैस गुल मेमण, रियाज़ या ॿिया दोस्त जेके आहिनि उहे फ़ैसिलो करे आया आहिनि, मूंखे बिल्कुलु अखियुनि सां क़बूलु आहे ऐं इन में मुंहिंजो को बि इख़्तिलाफ़ कोन्हे। जेके बि मुंहिंजा दोस्त आहिनि उहे मूं पहिरें ॾींहुं बि इहो चयो त बाबा इन फ़ैसिले में आउं न हलंदुसि, बाक़ी जेको बि फ़ैसिलो हूंदो मूंखे क़ाबिल क़बूलु हूंदो। मूंखे हिन वक़्तु बि फ़ैसिलो क़बूलु आहे ऐं पोइ लाज़मी आहे जेके आहिनि शयूं गॾु दोस्तनि सां हलणो पवंदो, दोस्तनि जो हिसो हुयूं त दोस्तनि सां ई हलणो पवंदो। ऐं भाई फ़ैसिले जा ॿ रुख़ इहे आहिनि मुंहिंजी नज़र में इमरान भाउ। हिकिड़ो इहो आहे त साईं जेको आहे ॿिनि खे ठाहिण वारो बहितरु कमु कयो। ॿी शइ वरी आहे त साईं असांजे जेके शयूं हुयूं उन्हनि खे नज़रअंदाज़ करे सभिनी दोस्तनि खे हिकिड़े ई उन ते प्रेस क्लब ते विहारियो मुंहिंजी नज़र में। छो त जेका हक़ जी तक़ाज़ा इंसाफ़ जी उहा पहिरीं माण्हू पूरी करे, पोइ वरी ॿिनी धुरनि खे ठाहे चइजे भाउ हाणे वियो ॿई गॾु। मुंहिंजी नज़र इहा आहे, पोइ वधीक ख़ुदा खे ख़बर आहे। बाक़ी फ़ैसिले सां मुतफ़िक़ आहियां। तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे यादि कयो, तव्हांजी महिरबानी अदा।